नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे इस्लामाबाद में ख़बर ॾींदा हलूं त ऑयल एंड गैस रेगुलेटरी अथॉरिटी ओगरा पेट्रोल ₹9 ताईं महांगो करण जी समरी हुकूमत खे मोकिले छॾी है। ओगरा क़ीमत में वाध बाबति 2 तजवीज़ूं हुकूमत खे मोकिले छॾियुनि। पहिरीं तजवीज़ में आलमी मार्केट में तेल की क़ीमत में हेठियां मथां जे तनासब सां मोकिली वई है, जंहिं मूजिब पेट्रोल ₹3.5 ऐं हाई स्पीड डीज़ल ₹4 लीटर महांगो कयो वञे, जॾहिं त गासलेट ₹2 ऐं लाइट डीज़ल ₹1.60 महांगो करण जी सिफारिश कई वई। ॿी तजवीज़ में पेट्रोल ₹8 ऐं डीज़ल ₹9 महांगो करण, जॾहिं त गासलेट ₹4 ऐं डीज़ल ₹4.5 लीटर महांगो करण जी सिफारिश कई वई है। पेट्रोल जी नई क़ीमत जो 15 ॾींहनि लाइ कयो वेंदो। वज़ीर आज़म इमरान खान जी मंजूरी खां पोइ पेट्रोल जी नई क़ीमत 1 सितंबर खां लागू कई वेंदी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।